अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज तव्हांखे असीं वठी हलूं था टंडो आदम। टंडो आदम सांगड़ ज़िले जो ख़ूबसूरत शहर है। टंडो आदम तालुको सरसब्ज़ है। अज टंडे आदम जे ख़ूबसूरत बाग रानी बाग में तव्हांखे वठी हलंदासीं जिते चिड़ियाघर पिणु आहे। असांजो सफ़र टंडो आदम ॾांहुं रवानो आहे। मूंसां मुंहिंजो दोस्त शाहिद हुसैन गॾु आहे। अॼु आचर जो ॾींहुं आहे। असांजी तफ़री बि थी वेंदी शायदि न। तफ़री सां गॾो गॾु असीं पंहिंजी रिपोर्ट बि ठाहींदासीं, व्लॉग बि ठाहींदासीं। हलूं था टंडो आदम, तव्हांखे उते जा मंज़र ॾेखारींदासीं। सफ़र असांजो टंडो आदम जो रवानो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं टंडो आदम शेदातपुर रोड ते सैयद हसन जमील फ्रूट फार्म ते। सैयद हसन जमील फ्रूट फार्म जो जॾहिं नज़ारो असांजे अखियुनि ॾिठो, शायदि ई का कैमरा ॾिसी सघे। ख़ूबसूरत मंज़रनि, कुदरत जा फितरी हुसन, वण टिण, उनखां सवाइ बूटा गुल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। ऐं उनखां सवाइ साईं जो जेको शौक़ु आहे, उन शौक़ में पखी पालण बि साईं जे शौक़ में शामिल आहे। कुदरत जा फितरी हुसन, वण टिण लॻाइण, छबर लॻाइण, मुख़्तलिफ़ जेके 150 एकड़नि ते मुश्तमिल साईं जो फ्रूट फार्म आहे, जंहिंमें अंब, चकूं, ॿेर, लीमा, ॼमूं, उनखां सवाइ ॿियो कुदरती जेको फ्रूट थिए थो कुदरत जो, उहो फ्रूट उनजा वण जेके आहिनि से साईं पंहिंजी महिनतुनि सां लॻाया आहिनि। साईं हसन जमील साहिब जे हितां जीअं असांजी ॻोठाणनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि ॿुधायो त साईं मरहूम हसन जमील साहिब खे इन्हनि वणनि टिणनि पखियुनि कुदरत जे फितरी हुसन ऐं कुदरत जे जेके पखी पखण आहिनि उन्हनि सां वॾो हिकिड़ो इश्क़ हो। असां जॾहिं साईं जे फ्रूट फार्म जो दौरो कयोसीं त संदसि बंगले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे पखियुनि जा, जानवरनि जा असां थिया, उन्हनि जा मुजस्मा हुते बंगले खे हिकिड़ी रौनक बख़्शे रहिया हुआ। उनखां अलावा पखियुनि में जेके आहिनि से तोता, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गेरो पखी जेको असां वटि नायाबु थींदो थो वञे, उन गेरे जा बि ॿाहिरि मुल्कनि जा ऐं असांजी सिंध जा गेरा, उनखां सवाइ बदकूं, मोर, तितर, उनखां सवाइ फाड़ा, हरण, मुख़्तलिफ़ जेके जानवर बि साईं जा पालियल आहिनि। उन हवाले सां असांजे हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हितां जे रहवासियुनि सां, हितां जे नौकरनि चाकरनि सां। हुननि ॿुधायो त साईं हसन जमील जो वॾो इश्क़ हिकिड़ो हिननि वणनि सां, हिननि पखियुनि सां, हिननि टिणनि सां, उहो इश्क़ ॾिसण जे लाइ अॼु असीं हिते पहुता आहियूं। ऐं असां ॾाढो ख़ूबसूरत नज़ारा कया आहिनि ऐं उहे पंहिंजी कैमरा जे अख में बि क़ैद कया आहिनि। अचो त तव्हांखे ॾेखारियूं था साईं हसन अली शाह जे फ्रूट फार्म जा नज़ारा।
दोस्तो तव्हांखे असां ॾेखारियो आहे हसन जमील फ्रूट फार्म। नंढो आदमलग ख़ूबसूरत नज़ारा, कुदरत जा फितरी हुसन, पखी पखण जूं ॿोलियूं, इहे सभु ॾिसण खां पोइ तव्हांजी दिलि जेका आहे सा बार बार थी वेंदी। मुंहिंजो यूट्यूब चैनल एडी कुंबर खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, जीअं नयूं नयूं वीडियोस तव्हां ताईं पहुची सघनि। अॼु असां तव्हांखे ठटे आदम जे लग हसन जमील फ्रूट फार्म जो दीदार ऐं हुनजा मंज़र, हुनजी ख़ूबसूरती ॾेखारी आहे। ईंदड़ वक़्त में बि असीं कंहिं नई पॉइंट ते हूंदासीं तव्हां सां गॾु। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे ॾींदा इजाज़त। वाहे।